आज सिंध जावेद आलम ओढो संग्रार में अगवा थियल निगरी प्रिया कुमारी कच्चे जे धाड़ियलनि वटि हुजण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। चेयरमैन फैसल सलीम रहमान की सदारत हेठ सेनेट के घरू मामलन बाबत कमेटी जो इजलास थियो। आईजी सिंध जावेद आलम ब्रीफिंग ॾिनी। सेनेटर दिनेश कुमार सवाल कयो त निगरी के हिन वक्त ताईं छो बाज़ियाब नाहे करायो वियो। आईजी सिंध जावेद आलम ओढो चयो त हिन वक्त ताईं 1000 माण्हुनि खां जांच कई वई आहे। एआई ज़रिए निगरी जूं तस्वीरूं ठाहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ॾिनियूं वयूं आहिनि। ख़दशो आहे त प्रिया कुमारी खे जवाबदारनि कचे जे धाड़ियलनि ताईं पहुचाए छॾियो आहे। मामले खे ॾिसी रहिया आहियूं। निगरी खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। आईजी सिंध जावेद आलम ओढो संग्रार मां अगवा थियल निगरी प्रिया कुमारी जे कचे जे धाड़ियलनि वटि क़ैद हुजण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। चेयरमैन फैसल सलीम रहमान सदारत हेठ सेनेट जे घरू मामलन बाबत कमेटी जो इजलास थियो। आईजी सिंध जावेद आलम ओढो ब्रीफिंग ॾिनी। सेनेटर दिनेश कुमार सवाल कयो त निगरी खे हिन वक्त ताईं छो बाज़ियाब नाहे करायो वियो। आईजी सिंध जावेद आलम ओढो चयो त हिन वक्त ताईं 1000 माण्हुनि खां जांच कई वई आहे। एआई ज़रिए निगरी जूं तस्वीरूं ठाहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ॾिनियूं वयूं आहिनि। ख़दशो आहे त प्रिया कुमारी खे जवाबदारनि कचे जे धाड़ियलनि ताईं पहुचाए छॾियो आहे। मामले खे ॾिसी रहिया आहियूं। निगरी खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो।